माना ता शहर छा हाल वालो रे सुबह ते त चोर कीअं मतलब केड़े पासे नो कीअं उन्हनि ॾिठा? हाँ इहो ॿुधाइनि था त माना हे जेको यासिर शाह जाते बंगलो खोलियो आहे नओं, इहो त माना हिन ते ॼणो बाक़ाइदा मर्कज़ आहे, मर्कज़ आहे। हिते सभु अचनि था वञनि था, हितां टपनि था, वास्ता हर कंहिं जा, को कंहिंसां सिधो आहे, को कंहिंसां सिधो आहे। हर माण्हू मूंखे ईअं थो चए बाबा इन्हनि ॾे वञो, इन्हनि खे चओ, हितां उथनि था, हिते वेहनि था। हाणे असां ॻाल्हि सिधी आहे, एतिरी पहुच कोन्हे जो उन्हनि खे चऊं। अगरि चोर गाइब थी विया, तोखे सरकारी हथियार हो तो हुन ते फायर छो न कयो त सॼो पाड़ो थिए हा, माण्हू उथनि हा, चोर चोर कयूं हा, तूं पंहिंजी ड्यूटी बि अंजाम ॾे पियो त असांजो बि एतमाद तो ते वेहे हा। त वाकई पुलिस गश्त करे पई। अच्छा, मां नाज़रीन खे इहो बि ॿुधायां त असां वटि मधेजी में ख़ासि करे जेको मुंहिंजो एक्सपीरियंस थियो आहे त मां जेको ॾिठो आहे त जिते बि चोरी वारदात थिए थी उते पुलिस मौजूदु हूंदी आहे। त इहो माना इन मां इहो हिकिड़ो अंदाज़ो मूंखे जेको आइडियो थिए त इहा पुलिस पाण ॼाणी वाणी चोरी कराए थी। पुलिस एहलकार आहिनि इन्हनि में हफ़्ते हफ़्ते में का तब्दीली आणनि, लोकेशन चेंज कनि इन्हनि जी, माना पेट्रोलिंग जी। न त ही माण्हू जेके आहिनि न ख़ुदि मां वॾे अरसे खां वठी इन्हनि ई माण्हुनि खे राति जो पेट्रोलिंग कंदे थो ॾिसां, ऐं इन्हनि माण्हुनि जे पेट्रोलिंग कंदे जॾहिं चोरियूं रुकजनि ई नथियूं त बाक़ी माना इन्हनि जे पेट्रोलिंग जो फ़ाइदो छा आहे? लियाकत बिरोईअ जो चवण मुताबिक़ त मां चोर ॾिठा पर मां सम्झा त मज़दूर आहिनि, बेचा त न अथनि। अच्छा, पर अब्दुर्रहमान साहब इहो तव्हां मूंखे ॿुधायो त जॾहिं जंहिं पासे ॾे लियाकत बिरोई या ॿियनि पुलिस एहलकारनि तव्हांखे माना हिकिड़ो आइडियो ॾिनो त पुलिस चोर हिन पासे आहिनि, त पोइ वरी सुबुह ते शहरी या पाड़े वारा तव्हांखे बि उहो ई लोकेशन पिया ॿुधाइनि पासो या ॿियो कोई? न पोइ हुननि ॿियो लोकेशन ॿुधाई, पोइ जेको आहे हुननि चयो त अच्छा, वरी माना सुबुह ते जेके पाड़े वारा आहिनि उहे तव्हांखे माना ॿियो पासो आहे ॿुधाइनि त चोर हिन पासे, चोर हिन पासे ॾियनि, पुलिस ॿिए पासे बि ॿुधाए, असांखे टे पासे जा भॼा आहिनि। मां ईअं सम्झां पियो त मिली भगत आहे, मिली भगत आहे। पोइ पुलिस हुननि ते बि शफ़क़त जो हथ रखे थी, वास्ता हुननि जा बि आहिनि हेठिनि जा, पोइ पंजाब बि कनि था, ड्यूटी बि कनि था। पोइ जिते आयो हुननि जो चवण त असां तोखे अञा बचायो आहे। बचायो कहिड़ो आहे, मुंहिंजे घर में गिरिया बेइज़ती कई अथऊं, हुन सामान खणी विया, तो ॾिठा तूं फायर न करे सघियो आहे, पाड़े जे माण्हुनि खे तूं ॾिसे हा। मां हिकिड़ो तव्हां ॿुधायो न त शहरनि ॿुधायो त हिन पासे ॾे चोर ॾिठा त तव्हां चयो त असां हुते वरी बैटरी या सामान थोरो तलाश करण जी कोशिशि कई। हा हा, साॻाई जेके पेर मुंहिंजे घर में पिया हा, बिल्कुलु टे ॼणा पहिरीं उघाड़े साॻाई सेम टू सेम पाड़े जे माण्हुनि, ख़ुदि पुलिस वारा बि आया शाम जो, वरी ॿीहर वरी पुलिस पाण ई ॾिठा पेरा त हे त उहे साॻा आहिनि पेरा। मां चयो भाउ पुलिस खे चयुमि मां राति इहे ई चोर हिते ई सॼा जेके लियाकत चए पियो बिरोई त हिते घरनि में लिकी पिया आहिनि, घरनि में लिकी पिया आहिनि, इहे बिरोई हिन में इहे जेको आहे चोर मां त हिननि वीरान जॻह में वेठा, असांखे हिन ॿिए हंधि बुलाए ऐं भॼाए, हिननि खे ईअं सम्झ मां ॼणो तरफ़ थो ॾिनो।